नाज़रीन, बुलेटिन खे अॻिते वधाईंदे तव्हांखे ख़बर ॾियूं त आपाशी खातो 5 महीना गुज़रण बावजूद 1,26,000 एकड़ एराज़ी तां बोर्ड जो पाणी नेकाल करण में नाकाम बणिजी वियो आहे। ख़बर मांखे ॾियो पिया सिंध हुकूमत बोर्ड जो पाणी नेकाल करण ऐं आपाशी निज़ाम जे बहालीअ लाइ 6 अरब 28 करोड़ रुपया जारी करे चुकी आहे, जॾहिं त कंबर, शहदादकोट ऐं दादू समेत ॿियनि ज़िलनि में 94,772 एकड़नि ते बोर्ड जो पाणी हिन वक़्त ताईं बीठल आहे। लेफ्ट बैंक वारी साइड में ईंदड़ ज़िलनि खैरपुर, नौशेरो फिरोज समेत ॿियनि ज़िलनि में 31,639 एकड़नि ते पाणी बीठल आहे। अवांखे अपडेट कयूं त कंबर शहदादकोट में 18,155 एकड़ एराज़ी, लाड़काणे में 5,334 एकड़ एराज़ी, दादू में 3,382 एकड़ एराज़ी ऐं जामशोर ज़िले में 2,309 एकड़ एराज़ी ते बोर्ड जो पाणी बीठल आहे। मुतासिर परेशान आहिनि। अवांखे ॿुधो त सिंध हुकूमत पारां बोर्ड जो पाणी नेकाल करण लाइ 7 ज़िलनि जे डीसीज़ खे 51 करोड़ 77 लख रुपया जारी कया विया आहिनि। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर सगीर चांडियो। जी सगीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सबा आपाशी खातो 5 महीना गुज़री वञण बावजूद 1,26,000 एकड़ एराज़ी तां बोर्ड जो पाणी नेकाल करण में नाकाम रहियो आहे। इन सिलसिले में सिंध हुकूमत पारां बोर्ड जो पाणी नेकाल करण ऐं आपाशी निज़ाम जी बहाली लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 6 अरब 28 करोड़ रुपया जारी करे चुकी आहे, पर उन जे बावजूद बि बोर्ड जो पाणी जेको आहे उहो नेकाल न थी सघियो आहे। आपाशी खाते जी रिपोर्ट में चयो वियो आहे त राइट बैंक साइड वारनि ज़िलनि में कंबर, शहदादकोट, दादू समेत ॿियनि ज़िलनि में 94,772 एकड़ एराज़ी ते बोर्ड जो पाणी बीठल आहे। अहिड़ी रीति लेफ्ट बैंक वारी साइड में ईंदड़ ज़िलनि में खैरपुर, नौशेरो फिरोज समेत ॿियनि ज़िलनि में ईंदड़ 31,639 एकड़ एराज़ी ते पाणी बीठल आहे। कंबर शहदादकोट में 18,000 एकड़ एराज़ी ते, लाड़काणे में 5,334, दादू में 3,382 एकड़ एराज़ी ऐं जामशोरे ज़िले में 2,309 एकड़ एराज़ी ते बोर्ड जो पाणी बीठल आहे। मां खे ॿुधायां त सिंध हुकूमत पारां बोर्ड जो पाणी निकाल करण लाइ 7 ज़िलनि जे डिप्टी कमिश्नरनि खे 51 करोड़ 77 लख रुपया जेके जारी करे छॾिया आहिनि। दादू ज़िले खे 18 करोड़ 27 लख, लाड़काणे ज़िले जे DC खे 7 करोड़ 50 लख, कंबर ज़िले जे DC खे 10 करोड़ रुपया जारी कया विया आहिनि। अहिड़ी रक़म जारी थियण जे बावजूद बि जेको आहे उहो बोर्ड जो पाणी 5 महीननि गुज़रण जे बावजूद बि जेको आहे उहो पाणी निकाल न थी सघियो आहे। जी सगीर चांडियो, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।